खबरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा तो शॉपकीपर एसोसिएशन कंडियारो के सदर मीर खान सेतो, सज्जाद सेतो, गुलाम मुर्तजा ऐं ॿियनि जी अॻवानी में एसएसपी नोशहरोफिरोज ऐं कंडियारो पुलिस जी मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौके ते वापारी एसोसिएशन जे सदर दाईंदे चयो त कंडियारो क़ौमी शायरात मुंहिंजी ज़ाती होटल हुई जेका बिरिया सां तालुक़ रखंदड़ PPMPA सैयद मुराद अली शाह सियासी मुखालफ़त जे करे हुकूमती मशीनरी जे ज़ोर ते मुंहिंजी होटल 2.5 करोड़ रुपयनि जो नुक़सान करायो आहे। पुलिस हथां मूंखे गिरफ़्तार कराए पुलिस सां तशद्दुद करायो आहे। MPA जे अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ असां नोशहरोफिरोज सेशन जज जी अदालत में पिटीशन दाख़िल कई आहे, जंहिं ते अदालत PPMPA सैयद मुराद अली शाह कंडियारो जे अॻूणे DSP फैज़ मोहम्मद दायो, SHO इमदाद लाशारी, सैयद हसन अली शाह समेत 3 पुलिस एहलकारनि 40 ख़ानगी माण्हुनि मथां केस दाख़िल करण जो हुकुम कयो। अदालती हुकुम बावजूद पुलिस केस दाख़िल करण लाइ तैयार न आहे। SSP नोशहरोफिरोज जी ऑफिस जा चक्कर काटे थकिजी पिया आहियूं। पुलिस पटे भाइनि ऐं PPMPA जी वंगार वेही रही आहे। इन्हनि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, वज़ीर आज़म पाकिस्तान समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त ज़ाती कंदड़ MPA समेत पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।